अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़। ख़बरनि ऐं अपडेट जे सिलसिले खे जारी रखंदे ख़बर शामिल कयूं था। मातली खां ब्यूरो चीफ राजेश कुमार मातली में तहरीक लब्बैक पाकिस्तान तहमीर मातली सिविल सोसाइटी पारां फ़लस्तीनी जे हक़ में इसराइल ख़िलाफ़ रैली। तफ़सीली मौजूद तहरीक लब्बैक पाकिस्तान ऐं तहमीर मातली सिविल सोसाइटी तरफ़ां डॉक्टर मल्क शेख काशिफ ताहिर राव मोहसन रज़वी सज्जाद शाह सज्जाद इशफाक भट्ट फैसल रज़ा शेख नवीद भट्टी ऐं राव शाहज़ेब जी अॻुवाणी हेठि फ़लस्तीनी में थींदड़ इसराइल जारियत ख़िलाफ़ मदीना चौक खां फ़लस्तीनी ऐं पाकिस्तान जा झंडा हथनि में खणी हिकु वॾी रैली कढी वई, जेको शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे अल्लाह वारे चौक ते पहुती, जिते GLP मातली ऐं तहमीर मातली सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 50 साल खां फ़लस्तीनी जी अवाम खे इसराइल फोर्सिस तरफ़ां दहशतगर्दी करे तशदद जो निशानो बणाए शहीद कयो पियो वञे ऐं हिन वक़्त जे इसराइल फ़ौज जो जाराणो अमल जारी आहे। अफ़सोस जो अहिड़े सूरतहाल में सवाइ हिकु ॿिनि इस्लामी मुल्कनि जी कंहिं बि मुल्क मज़ाहमत न कई आहे, जेका अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हिननि वधीक चयो त पाकिस्तान जो बच्चो इसराइली जारियत ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कंदो रहंदो। उन दौरान मुज़ाहिरनि तरफ़ां फ़लस्तीनी जे हक़ में ऐं इसराइल ख़िलाफ़ मुसलसल नारेबाज़ी पिणु जारी रही।